सारंग करे वे हैं। अदा मां हिते हुयुसि, पर हा मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो फ़ैसिलो कयो थी वरी? ॿुधाए त सही मूंखे, ख़बर त पए। तुंहिंजा त हर रोज़ नवां फ़ैसिला हूंदा आहिनि। मिल्कियत मां मूंखे हिसो खपे। छा तोखे मिल्कियत मां हिसो ॾियां? हरगिज़ न। तूं इहा बाबा साईं जी मिल्कियत ईअं आयशी में उड़ाए छॾींदे तूं। कोन ॾींदोमांइ तोखे, हरगिज़ न। अदा मूंखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो छो नथो ॾीं? हिन में अधु मुंहिंजो बि त आहे। मां तोखे मिल्कियत मां हिसो हरगिज़ न ॾींदुसि। वञी जो कुझु करिणो थी कर। अदा मूं वटि ॿियो बि तरीक़ो आहे पोइ। छा तूं मिल्कियत जे करे मूंखे मारींदे? हाँ, मिल्कियत जे करे? यादि करो वक़्तु बाबा साईं सां वाइदा कहिड़ा कया हुयासीं। असां कॾहिं न विढ़ंदासीं, न ई मिल्कियत जे करे। यादि कर उहे वक़्तु बाबा साईं छा चयो हुयो? तव्हां कॾहिं न विढ़ंदा हुआ, न वई जुदा थींदा हुआ। तूं अॼु मिल्कियत जे करे मूंखे मारींदो? हाँ, ही मिल्कियत, ही सभु कुझु छा क़बर में खणी वेंदासीं? सोच कुझु। जे तोखे मिल्कियत खपे थी त इहो सौदो मुंहिंजे लाइ महांगो न आहे। मार मूंखे, सभु मिल्कियत खा। अदा मूंखे माफ़ कर। अदा ही मिल्कियत मूंखे न खपे जेकॾहिं तूं न हुजे दुनिया में। ठीकु आहे, मां तोखे माफ़ कयो।